अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं ज़िला मटियारीअ जे ब्यूरो चीफ सागर सोलंकीअ जी। मटियारीअ लॻ ॻोठ गुलाम नबी बारे जो यूसी उडेरो लाल जा रहवासी सिंध प्रेस क्लब पली जाणीअ ते एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांजे इलाइक़े जो बाअसर ज़मींदार एहसान बारेचो हथियारनि जे ज़ोर ते असांखे ॻोठ ख़ाली करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। ॻोठाणनि वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त एहसान बारे जो असांखे अगवा करण जूं ऐं मौतमार धमकियूं पिणु ॾेई रहियो आहे ऐं हद जी पुलिस बि संदसि वंगार वही रही आहे। हर रोज़ पुलिस जी गाॾी असांजे ॻोठ ईंदी आहे ऐं असांखे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं पिणु ॾिनियूं पियूं वञनि। ॻोठाणनि साफ़ इन अॻियां गुलाम नबी, गुलाम मुस्तफ़ा, गुलाम रसूल बारे जो ऐं ॿियनि दाहींदे चयो त असां 50 सालनि खां हिन ॻोठ जा रहाकू आहियूं ऐं 3 सालनि खां असांजी बनीअ जो हिसाब नथो करे। असां खां हारपो बि खसे वियो आहे। असां ग़रीब मिसकीन माण्हू आहियूं। असांखे हिन मां जानी नुक़सान जो ख़दशो आहे। उन करे असां SSP मटियारी, DIG हैदराबाद, IG सिंध, वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो था करियूं त हिन बाअसर ज़मींदार ऐं हद जे पुलिस ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जो अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ TV।